सरवरे अंबिया की है महफिल सजी, लीजिए कुछ मजा झूमते झूमते। आप सुनते रहे मैं सुनाता रहूं, जिक्र खैरुल वरा झूमते झूमते। रोज़ हुआ फकीर दर ते आयो आहे, रोज़े खोलण जे लाइ मानी पचाई वई आहे। उन में कई हिस्सा थिया आहिनि। हज़रत हसन जो हिस्सो थियो आहे, हुसैन पाक जो हिस्सो थियो आहे, हज़रत नबी करीम जे प्यारे बचड़े जे बचड़े न्याणे जो हिस्सा थिया आहिनि। हज़रत मुहसिन जो भाउ अथनि उन जो गुज़ारे वियो, उन जो हिस्सो थियो आहे। हज़रत हैदर करार जो हिस्सो थियो आहे। बाक़ी जेको हिस्सो बचियो आहे, दरवाज़े ते फ़क़ीर आयो, हिकिड़े ने हिकिड़े खे मिलियो आहे, ॿिए ॾींहुं ॿिए खे मिलियो आहे, टे ॾींहुं टे खे मिलियो आहे। चवंदा रहनि, भवंदा रहनि, लवंदा रहनि, तव्हांजा कम रब करे पियो त मदीने वारे जे प्यारनि जा शान बयान कराईंदा रहो। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, उम्मीद आहे सिद्दीक़ हिकिड़े पासे खां झलींदी, फारूक ॿिए पासे खां झलींदी, उस्मान साथ ॾींदी, हैदर करार जन्नत में वठी रमज़ान जी 5 तारीख़ आचर जी रात। ॾाढा ॻाल्हि पार्टिन खे पंहिंजा वर्कर प्यारा हल त मिठे मुहम्मद करीम खे सहाबन खे पंहिंजा खादम प्यारा। अल्लाह ताला जी ज़ात बरकत दबान हो उहो हज़रत उस्मान साईं फरमाइनि था पिया सुभाणे जंग जे फंड में हिस्सो वठ। को छा खणी आयो, केर छा खणी आयो? उस्मान सोणू अरसगर अलैया में तो बईरन बेअक्ताबहा व अहलासहा हबीब मां 100 उठ झुल्लन पाखरन समेत ॾींदुसि। साईं चयो अञा बि खपनि, क़िबला ॿियो 100 बि ॾींदुसि। साईं अञा बि सहाबन खे सवारी खपे, हाणे थिए त 300 बि ॾींदुसि। ॼण 300 जो ऐलान थो करे, नबी से पंहिंजे मिंबर ते वेठा, मिंबर तां हथ मथे खणी दुआ था घुरनि, अल्लाहुम्म इन्नी अन उस्मान रादिन फरद अनहु अंत या रब। आ रब्बी करीम मां उस्मान खां राज़ी आहियां, राज़ी आहियां, राज़ी आहियां। रब मिठा तूं बि उस्मान खां राज़ी थी जा। उहो आहे उस्मान। छा आहे केर? ॾाढा ॻाल्हि केर? हज़रत सिद्दीक़ बि शान वारो, फारूक आज़म बि शान वारो, उस्मान गनी बि शान वारो। अचो हैदर करार दुल जो सवार साहिबे जुल्फ़िकार, जेको प्यार खे तुंहिंजो बेड़ो ई पार। ॾाढा जो सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। कहिड़ी शइ आहे जेका हैदर करार में ख़ूबी न आहे? इल्म निहार अलीअ में आहे, इल्म निहार अलीअ में आहे, सखावत अलीअ में आहे, शुजाअत अलीअ में आहे, इबादत अलीअ में आहे, तिलावत अलीअ में आहे, फ़हम अलीअ में आहे, करम अलीअ में आहे, रहम अलीअ में आहे, फ़ैसिलो अलीअ जो आहे, हुक्म अलीअ जो आहे। अली रुॻी तुंहिंजो मुंहिंजो न आहे, सारी काइनात जो प्यारो आहे। वॾे आवाज़ सां, वॾे आवाज़ सां, वॾे आवाज़ सां नारे तकबीर, नारे रिसालत, नारो हणा साईं, नारे तहक़ीक़। ज़ोर सां नारो हणो, मरीज़नि वारो न हणो, वरी हणो नारो। हा हा हैदर करार चो सुभान अल्लाह। जम देई जाम, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हुस्न इत्तिफाक, हुस्न इत्तिफाक। हैदर करार जब भी नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था। एड़ी सुभान अल्लाह चई तो जो दिल ठाड़ी थी पई।
जब ही नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था, जो फरमाता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। अल्लाह अल्लाह। बदर दीन जे चोॾींहं जो चंड, वाह 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 वाह। चोॾींहं जो चंड जंहिंखे वठे तंहिंखे मंड। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जब ही नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था, जो फरमाता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चल सुभान अल्लाह। आज है सुभान अल्लाह। अजब शाने मुअल्ला है अलीदा। मां कुरान करीम ॿुधाईंदुसां एहो जो रब मूंखे अजुर ॾे तोखे बि अजुर ॾे दिलि ठरी पई। ॿुध अञा कोटे थो ख़ासि न थियो आहे। सुभान अल्लाह। वाह 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 वाह। सुभान अल्लाह। सुहिणो अली मुर्तज़ा ॼमंदे ई ॼाम, कॾहिं बुत खे सजदो न कयईं। जीजल अम्मा सैयदा फातिमा असदिया। मुस्तफ़ा सोना उन अम्मा जा प्यारा ऐं हज़रत अलीअ जी अम्मा मुस्तफ़ा खे बि ॾाढी प्यारी आहे। केतिरा मुहद्दिस ॻोल्हा लिखनि था, केर मुहद्दिस हदीस बयान करण वारा केतिरा लिखनि था। हज़रत अली मुर्तज़ा साईं आयो आहे महबूब जे दरबार में। या रसूल अल्लाह मुंहिंजी अम्मा जो इंतकाल थी वियो आहे। ॿुधंदव साईं फरमायो कफन जो कपिड़ो आहे कि भला हा थी वेंदो। फरमाए था मुंहिंजी चादर खणी वञ। मुंहिंजे चादर जो फातिमा असदिया खे कफन पारां। जनाज़ो खणां अचो। जन्नतुल बक़ी में जॾहिं आणीनि था, क़बर बार खोटे तैयार कई विया। नबी से क़बर में लही ऐं अव्वल पाण क़बर में सुम्हनि था। क़बर में सुम्ही करे दुआ था घुरन, अल्लाहुम्मा बिहक़्क़ि नबीक मुहम्मदिन वल अंबिया मिन क़बली। ऐ मौला मूं मुहम्मद जे मुहाबे ऐं मूंखां जेके अॻु में नबी गुज़रिया उन्हनि जी मुहाबे मुंहिंजी अम्मा फातिमा जी क़बर कुशादी बनाजा। महबूब उन अम्मा खे पंहिंजी अम्मा था सॾीनि। साईं करीम अलैहिस्सलाम खां पुछनि था क़िबला तव्हां छो लेटियो क़बर में? फरमाए था इन जे लाइ त क़बर कुशादी थिए ऐं मां चादर कफन में ॾिनी इन जे करे लितुलबस मिन सियाबिल जन्नत, तव्हां त इन जे सदके इन खे जन्नती लिबास मिलंदा। उहा फातिमा असदिया अम्मा फरमाए थी मुंहिंजे वजूद मसूद में अलीउल मुर्तज़ा। जॾहिं महबूब असांजे घर ईंदा हुआ दरवाज़े खां लंघंदा हुआ त मुंहिंजे पेट वारो बच्चो मूंखे चवंदो मां उथी महबूब जो अदब कर। नथो सुभान अल्लाह चई? हा हा तूं मता चई त इहो किथो थी सघे? तफ़सीर जलालैन मदरसे में पढ़ायो वेंदो आहे। सूरत आल इमरान सगोरिया जिते हज़रत यहया ऐं हज़रत ईसा जो बयान थिए थो पियो। इन्हनि ॿिन्ही अल्लाह जे प्यारनि जूं माइरूं पाण में मासातियूं थींदियूं हुयूं। अल्लाह जे बाननि ॿिन्ही नबीअ जूं अमड़ियूं आहिनि। जॾहिं मिलंदियूं हिक ॿिए जे साम्हूं त हज़रत यहया जी अम्मा चवंदी हुई हज़रत ईसा जी अम्मा खे त अधी ख़बर न आहे छा हाल आहे कीअं। फरमाए थी जेको मुंहिंजे पेट में आहे जॾहिं तूं साम्हूं ईंदी आहे त उन जे लाइ उथी इस्तक़बाल कंदो आहे।
ये हजरत याहया हजरत ईसा जो मामलो आहे हुते हैदर करार ऐं मिठे मोहम्मद मंठार जो मामलो आहे। साईं करीम जी अम्मा फरमा हजरत अली जी अम्मा फरमाए थी भई मां मजबूर आहियां। अबू तालिब साईं चएसो छो थी उथी हर हर पेट में बचड़ो आहे उथण मां कहिड़ो फ़ाइदो छो थी उथी महबूब राज़ी न नाराज़ न थींदा। चए थी सही ॻाल्हि आहे मां पंहिंजे वस में न आहियां मुंहिंजे वजूद वारो चए थो त उथी बि जॾहिं ॼाओ अखियूं मुबारक बंदि अम्मा जो रूह पुट जूं अखियूं बंदि आहिनि। ख़राबी आहे नज़र आहे सिहर आहे जिन जी हरकत आहे कहिड़ी शइ आहे छा कयां। अञा सोचे पई कंहिं महिल हज़रत अली सी पंहिंजी अम्मा जे कननि में ॻाल्हायो ओ अम्मा का सोच न कर मां तुझे पाक पेट में बास बासे आयो हाँ नजर करे आयो हाँ दुनिया ते जियां पहुंचंदुसि अबे दी पो निहारबो अम्मा दे पो निहारबो अवल निहारबो त मिठे मोहम्मद करीम दे निहारबो मुस्तफा जो दीदार कबो हबीब करीम जी ज़ात अचन अखियूं खोले निहारिया त उन दे निहारिया जंहिंजे दीदार सां दिल ठरी वेंदी आहे। हाओ या न उहो शेर खुदा जो सुभान अल्लाह हर मैदान में संदस अजीब मकाम सखावत शुजात तिलावत इबादत ये चार शयूं की ॿुधाया सखावत छा ॾाढा त चओ असांजो फ़कीर फिरी ईंदो ओ साईं हाजी साहब बाबा माफ़ कर अञा ॿियो त भई छॾ सिरदो खाई अञा बि आयो भला कहिड़ो थुल्हो मतारा पिनी थो पर वहवा मुंहिंजा सुहिणा अलील मर्तज़ा नढी उमिरा इस्लाम कबूल कयो थई ईमान वारो बणियो आहे बैतुल्लाह में वेठो आहे हिकिड़ो मिस्कीन गरीब अबू जहल जे अॻियां हली आयो अबू जहल ख़ैरात ॾे चई मां छा ॼाणा ख़ैरात मां पिनलू मां हेड़ो तेड़ो मां अञा बि बुख नथी लहाई इहो नौजवान वेठो आहे अबू तालिब पुट अली आहे मस ॾाढी लहण वारी आहे इनखे वञी चयो त गंज ॾेई छॾींदी हुनजे नियत में चर्चो हो मज़ाक कई हुन चयो चथर थो कयां अली गरीब आहे कुझु न ॾींदो आयो शेर ख़ुदा वटि साईं तव्हां मूंखे रब जे नाले कुझु ॾींदो साईं जो कंहिं मोकिलियो अथई इहो परियां जेके वेठा आहिनि अबू जहल खान अबू लहब खान उतबा खान शेबा खान वलीद खान इन्हनि मोकिलियो आहे साईं फरमाए थो का ॻाल्हि कान्हे का मुठ बंदि करे त वंड ॾियां मुठ अबा कॾहिं ख़ैरात वारे मुठ बंदि करे वरिती आहे ख़ैरात मुठ खोले वठबी आहे न ॻाल्हि या बंदि करे वठबी आहे खोले हथ खोले झोली खोले चादर खोले शेर खुदा फरमाओ मुठ बंदि कर फ़कीर निहारे पियो साईं मुठ बंदि करण मां छा फरमाए सां ख़ैरात खपे त बंदि कर हुन बंदि कई आहे मुंहिंजे साईं हुन मुठ ते फूक ॾिनी आहे हिते न खोल अबू जहल अॻियां खोल अचे पियो अरे फ़कीर ॾे ख़बर छा मिलियो अथई चइसे हुकुम आहे तव्हांजे अॻियां खोलण लाइ चए खोल खोले त अहिड़ो हीरो आहे जो मके में कंहिं वटि न आहे फ़कीर ख़ुशीअ में भरिजी वियो मौज में अची वियो हाणे हले पियो घिटनि में छा पियो चए दुनिया दा तवंगर एक पासे हाय दर्द गदागर एक पासे ॾाढा चओ ॾाढा चओ ॾाढा चओ दुनिया दा तवंगर एक पासे हाय दर्द गदागर एक पासे सखावत अली जी चओ नथो ॻाल्हाई चवंदा मुड़ुस थके सुहारी बार सो वञण जी दिलि कोन थी चवई पर ॻाल्हाइण सुस थी वियो आहे दुरूद पर सल्लल्लाहु अलैहि रसूल
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे आवाज़, वॾे आवाज़। तो सखी घराणो, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पाण सखिया, घर वारी सखियाणिया, बचरा सखी हन, सजो घराणो, ॾाढो सजो घराणो। वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। साईं रोज़ो रखियो ख़ातून जन्नत सगोरी। क़ुरान करीम जूं आयतूं ॿुधंदे दिलि ख़ुशि थींदी। टाइम जेको हलियो, बेटाई साहब रहमतुल्लाह अलैह वेठो हुजे हिकिड़ी खूह जे भर में। उते के अलाह जूं बानियूं वीचारियूं पाणी भरण आयूं। ॾिठो त ॿियो मर्द केरु कोन्हे। हिकिड़े चयो ॾे ख़बर तो वारे वाक़ुफ़, उघारो लफ़्ज़ न ॻाल्हाइबो, तुंहिंजे लाइ छा मोकिलियो आहे? चई थी सोन जूं चूड़ियूं। ॿिए चयो तो वारे, चई कपिड़ा भला। टीह चयो तो खे चयो तो वारे, चई थी कहिड़ा आहिनि कुर्ब में लेखा, कहिड़ा आहिनि कुर्ब में लेखा हूंदा आहिनि छा? ॻाल्हाए त सही। कहिड़ा आहिनि मोली बदरदीन सां लेखा, कहिड़ा आहिनि तव्हां सां लेखा? वेहो वेही ॿुधो। सरवरे अंबिया की है महफिल सजी, लीजिए कुछ मजा झूमते झूमते। आप सुनते रहे मैं सुनाता रहूं, जिक्र खैरुल वरा झूमते झूमते। रोज़ो आ फकीर दर ते आयो आ, रोज़े खोलण जे लाइ मानी पचाई वई आहे। उन में कई हिस्सा थिया आहिनि। हज़रत हसन जो हिस्सो थियो आहे, हुसैन पाक जो हिस्सो थियो आहे, हज़रत नबी करीम जे प्यारे बचड़े जे बचड़े न्याणे जो हिस्सा थिया आहिनि। हज़रत मुहसिन जो भाउ अथनि, उहो नंढे गुज़ारे वियो, उन जो हिस्सो थियो आहे। हज़रत हैदर करार जो हिस्सो थियो आहे। बाक़ी जेको हिस्सो बचियो आहे, दरवाज़े ते फ़क़ीर आयो। हिकिड़े ने हिकिड़े खे मिलियो आहे, ॿिए ॾींहुं ॿिए खे मिलियो आहे, टे ॾींहुं टे खे मिलियो आहे। संहारी पटके वारे खे जागा जानी खे होशियार थी, होशियार थी। हा, ज़िक्र करण कोन आयो, ज़िक्र ॿुधण आयो आहे। ज़िक्र कर अल्लाह अल्लाह अल्लाह। वॾे आवाज़ सां अल्लाह। आहे साईं हज़रत मौलाना बदरुद्दीन सुरहियो लारकाड़े वारो। हा हा, ऐलान थी चुको आहे, पर मां बि पंहिंजो नालो ख़ादिमनि में ग़ुलामनि में लिखायां। ईंदड़ आख़िरी राति, अॼु कहिड़ी आहे? जुमे जी, सुभाणे छंछर, आचर जी राति, दरगाह अल्लाह आबा शरीफ़। एॾो वॾो जलसो आहे जो तव्हांजो ही जलसो पंहिंजे जाइ ते वॾो आहे, पर हुते अञा बि दरवेश जो जुदा लॾो आहे। अचो अचे दीदार कयो, दिल खे बाग बहार बनायो। सुहिणे हबीब जा आशिको, सुहिणे अली मुर्तज़ा जो शान पियो हले, बयान पियो हले, क़ुरान पियो हले, हदीस पई हले। ॿुध दिल सां, खैरात थी वई आहे। अल्लाह ताला जे ज़ात बरकात क़ुरान पाक में छा फरमायो? ॿुधंदे वॾी आवाज़ सां ॻाल्हा। इहा ॻाल्हि तूं कई दफ़ा ॿुधी चुको आहे, पर अॼु क़ुरान करीम जे वज़ाहत सां ॿुध। सुभान अल्लाह, वाह सही वाह। अल्लाह फरमाए थो इन्नल अबरार यशरबून मिन कासिन कान मिज़ाजुहा काफूरा ऐन यशरब बिहा इबादुल्लाह युफज्जिरूनहा तफजीरा यूफून बिन नज़र व यखाफून यौमन कान शर्रुहु मुस्ततीरा।
इन्नल अबरार यशरबून मिन कासिन। रब जे तो सखात करण वारो घराणो, नेकन जो घराणो, सालहन जो घराणो, मुत्तकिन जो घराणो, मिठी मोहम्मद हबीब जे अहल बैत जो घराणो, प्यारन जो घराणो। जने क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, ए भंग वारा प्याला न हूंदा, शराब वारा प्याला न हूंदा, नशे वारियूं ॻाल्हियूं न हूंदियूं। यशरबून मिन कासिन कान मिजाजुहा काफूरा। अहिड़े प्यारे मां पीअंदा जंहिंखे काफूर जे चिश्मे मां भरियो वेंदो, ऐं न अहिड़ो चिश्मो हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं घणियूं गॾु थियूं चिठियूं, का ॻाल्हि कान्हे। धक इंशाअल्लाह हिकिड़ो, रड़ंदा वेंदा, सड़ंदा वेंदा, जड़ंदा वेंदा। ॿुधो अल्लाह तो फरमाए, ऐनल यशरब बिहा इबादुल्लाह। वे उन चिश्मे मां पैदा जंहिंमें मुंहिंजा बाना पीअंदा। यो फज्जिरूनहा तफजीरा। हिते हारी आयो, हारी हर कहण वारा, बनियूं कहण वारा। अबा पाणी वहाइणो हूंदो आहे त अॾ तूं कढंदो आहियां या पाणी निकिरंदी आहे। ॻाल्हि 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 कोडर सां अॾ कढबी आहे, बना ठाहिबा आहिनि। ख़ुदा तो फरमाए त मुंहिंजा बाना उन चिश्मे मां पीअंदा, उन चिश्मे खे खॾ खणी न खोटींदा, कोडर सां न खोटींदा। युफज्जिरूनहा तफजीरा। चवंदा चिश्मा हली आ त पुठियां पियो हलंदो, पुठियां पियो हलंदो। मौलाना बदरुद्दीन जन्नतुल फिरदौस फलानी महलात में महला तो ओढ़ा तू ओढ़ा अच, जेॾा जन्नती वेंदो तेॾा पियो पाणी ईंदो। नथो सुभान अल्लाह चई। काद्याननि वारी जन्नत कान्हे जो भंगी छिता थी पन धप न वञे। जेका छोकिरी समाज धिक रबा, खुदा लानत कई थन मरदूद मुर्तद काफिर। ही खुदा जे जन्नत जो जिक्र हली रहियो आहे। चओ सुभान अल्लाह। कहिड़ी जन्नत? अल्लाह फरमातो युफज्जिरूनहा तफजीरा। पाणी पिया पाणीअ खे हलाईंदा। यूफून बिन नज़र। कहिड़ा मुंहिंजा बाना जेके पंहिंजा नज़र पूरा था कनि। यखाफून यौमन कान शर्रुहु मुस्ततीरा। उन ॾींहं खां ड्रिजनि था पिया जंहिंजो अज़ाब पखिड़ियल हूंदो। हेॾे निहार, हेॾे निहार। वयुतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीनम व यतीमम व असीरा। उनकी सिफत कहिड़ी आहे? अल्लाह ताला जे मोहब्बत में या उन ताम जे मोहब्बत जे हूंदे मिस्कीन खे बि खाराइनि था, यतीम खे बि खाराइनि था, कैदी खे बि खाराइनि था। पर छो था खाराइनि? वहवा जी लान। इन्नमा नुतइमुकुम लिवजहिल्लाह। रब जी रज़ा लाइ था खारायूं। ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा। असांखे को बदिलो न खपे, अवां जे मेहरबानी मेहरबानी चवण जी नियत कान्हे का। इन लाइ था खारायूं त रब राज़ी थिए। केरु राज़ी थिए? ॾाढा जो केरु राज़ी थिए? सुभान अल्लाह। अञा ॿुध क़ुरान पाक जो आयत, छो त क़ुरान क़ुरान मालिक जो फरमान आहे। ॿुधाइण वारो मदनी मेहरबान। चओ चओ सुभान अल्लाह। जंहिंजो क़ुरान करीम सां प्यार आहे तंहिंखे हिते बि हुते बि दिलबर जो दीद आहे। बेशक बेशक सही ॻाल्हि आहे। जंहिंजो क़ुरान सां प्यार आहे तंहिंजो बेड़ो ई पार आहे। ॾाढा चओ बेड़ो ई दुरूद पर सल्लल्लाहु अलैका या हा छा था चवनि? इन्ना नखाफ मिर रब्बिना यौमन अबूसन कमतरीरा फवकाहुमुल्लाह शर्र ज़ालिकल यौम व लक़ाहुम नदरतन व सुरूरा।
असीं रब खां डिॼूं था उन ॾींहं जो अज़ाब सख़्त आहे जेको माण्हुनि खे खटो बनाईंदो सख़्त हूंदो। रफ़ में थो उन्हनि ईअं चयो आहे पर मां रब जो फ़ैसिलो कयो फवक़ाहुमुल्लाह मूं रब बचाए छॾियो मान जहन्नम जी धप बि न ईंदनि हवा बि न ईंदनि ताव बि न ईंदनि एतिरा प्यारा हूंदा जो जन्नत ई जन्नत में हूंदा। मुंहिंजी नज़र पई आहे मुंहिंजे हिकिड़े दोस्त भाउ ते जेको मदीने जो रहाकू कुंड में वेठो आहे रूमाल वेठो हाजी गुलाम कादिर हाजी अहमद बख्श सां गॾु अर्ज़ात महिरबानी करे स्टेज ते अचो त माण्हू मदीने वारे जे आशिक जो दीदार कनि। हिजाब हटायो बिस्मिल्लाह करे अचो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुली पढ़ो अल्लाह ताला जज़ाहुम बिमा सबरू जन्नतम हरीरा मुत्तकीन फीहा अलल अराइक ला यरौन फीहा शमसन वला ज़महरीरा। मुझे महबूब जो आशिक़ ॿुधो क़ुरान करीम छा पियो हले नथा ॻाल्हायो छा थो हले ॾाढा चओ क़ुरान करीम फवक़ाहुमुल्लाह शर्र ज़ालिकल यौम वलक़ाहुम नदरतम व सुरूरा। रब तकलीफ़ खां बचायो मान ताज़गी ऐं ख़ुशी नसीब कई मान व जज़ाहुम बिमा सबरू जन्नतम व हरीरा। बुख सही ॿिए खे खारायूं बुख ते सब्र कयूं छा ते ॻाल्हा ॻाल्हा अल्लाह फरमाए थो मां उन जे करे जन्नत बि ॾिनी मान रेशम बि ॾिनो मान वदानिहा मुत्तक़ीन फीहा अलल अराक तख़्तनि ते टेकूं ॾे वेठा हूंदा जे सदर भी या वज़ीर आज़म भी ख़ुदा जा बांधो। मौलवी साहब केॾी सुहिणी ॻाल्हि सलाह ॾिनी हुकूमत खे त ग़रीबनि ते रहम कयो मिस्कीननि खे बेरोज़गार न बनायो इंतकामी कार्रवाई न हले हिकिड़ा वेंदा ॿियनि खे लाहींदा ॿिया वेंदा उन्हनि खे लाहींदा मिस्कीन परेशान थींदा। तव्हां ग़रीबनि जूं दुआऊं हासिल कयो अल्लाह ताला करे त ईअं थिए आमीन चओ। ग़रीबनि सां रहम थिए ग़रीबनि जो अर्ज़ क़बूल थिए मिस्कीन जी मदद थिए रब उन्हनि जा ॾुख लाहे आमीन आमीन चओ। हबीब सहने जा उम्मतियो अल्लाह ताला फरमाए जन्नत में टेकूं वेठा हूंदा ला यरौन फीहा शमसन वला ज़महरीरा न सिज ॾिसंदा न सर्दी ॾिसंदा जे फज्र जे टाइम थींदो आहे सिज उभरण खे वेझो थींदो आहे रोशनी थी वेंदी आहे जन्नत में इहा थधी रोशनी इन नमूने जी हूंदी हूंदी छा जी ही सही सिज उभरे थो या त सिज जी रोशनी पर हो जन्नत में रोशनी हूंदी छा जी सिज बि न चंड बि न सिज जो आहे कोन त छा जी रोशनी हूंदी मालिक मिठे जे नूर जी रोशनी है हिकिड़े पासे रब करीम जे नूर जी रोशनी उते वरी मदीने वारे जे नूर जी रोशनी छा ॿुधायां तोखे अदा ॿुधंदो हल अल्लाह फरमाए थो पियो वदानियतन अलैहिम ज़िलालुहा वज़ुल्लिलत कुतूफुहा तज़लीला। छांव वननि जी जन्नत वारनि जी मथां हूंदी मेवा उन्हनि जे चवण में हूंदा जन्नती तख़्त ते वेठो आहे मथे निहारे थो अंगूर भलो आहे पाणी अची वात में पवंदो ॾाढो ॾाढो भलो आहे पाणी अची वात में पवंदो केलो ॾाढो भलो आहे पाणी अची वात में पवंदो खाॼी वेंदो पर काकूस न हूंदो पेशाब न हूंदो बदन मां मुश्क जा हुगसान था निकिरंदा हूरूं वरी अहिड़ियूं मिलंदियूं जो दुनिया ते थुक छॾे त खारा समुंड मिठा थी वञनि
एतिरो हुस्न वारियूं जो दुनिया ते ऊंदा ही रात में हूर जे करे पंहिंजे पैर खे ज़ाहिर करे त रात मां ॾींहुं थी बखणी अञा बखणी वरा चाहे जो कोपी अञा थोरो वरा अञा ही शे थोरी वरा न कदरुहा कान मिजाजुहा ज़ंजबीला अहिड़ा प्याला बि हूंदा जंहिंजी मिलावट में सुंढ हूंदी अदरक हूंदो पीअण सां जान में गर्मी थींदी हूर भर में थींदी जान में ॻाल्हा मौलवी साहब जान में जागा बेखे होशियार थी जान में हूर पाण समझ कुरान पाक उघाड़ो गुफ्तो न ॻाल्हा बि खुश त भई पंहिंजे जाइ ते भली हुजे महबूब जे दरबार में हिकिड़ी ॿुढड़ी अम्मा आई कुरारी औरत साईं दुआ कयो मां जन्नत में वञा साईं चयो मां पोढ़ी जन्नत में न वेंदी अचे थी रोए साईं प्यार ॾे फरमाए त अम्मा मुंहिंजे मतिलब खे तूं न सम्झी आहे पोढ़ी न वेंदी छा त तूं इन पोढ़ाप जे सूरत में न वेंदीअ जेके जन्नत में हलंदियूं से नौजवान थी हलंदियूं ईअं हुस्न हूंदुनि जे जन्नती असरी हूरनि जो हुस्न आहे ख़ुशि त भई पंहिंजे जाइ ते पर हक़ सही ॻाल्हि अर्ज़ पिया कयुमि सुंढ थधी या गरम ॻाल्हायो अल्लाह फरमाए थो पियो छा प्यारे वेंदो युस्कौन फीहा कान हकासन कान मिजाजुहु ज़ंजबीला ऐनन फीहा तुसम्मा सलसबीला अहिड़ो चश्मो हूंदो जंहिंखे सलसबील सरींदा हूंदा सुभान अल्लाह व यतूफ अलैहिम विल्दानुम मुखल्लदून इज़ा रअयतहुम हसिबतहुम लुअलुअम मंसूरा व इज़ा रअयत सम रअयत नईमन व मुल्कन कबीरा अल्लाह फरमाए थो पियो छा हूंदो हिन जे मथां केर प्याला खणी हलंदा विल्दानुम मुखल्लदून नढा छोकरा तवज्जो रे ॿुधजो अञा आयूं आहिनि चिठियूं मूंखे लॻनि थियूं मिठियूं पर मूं अञा न आहिनि ॾिठियूं पढ़ी ही किताब आहे अबा तव्हां सुन्नी या गैर ॾाढा ॻाल्हायो वॾे आवाज़ सां ॻाल्हायो सुन्नी माना सुन्नत ते अमल करे अहले सुन्नत या सुन्नत खां भॼी मथे ॿुधा सुन्नी छा खे चइबो आहे हथ खणी चा हाँ ही किताब आहे मुंहिंजो महबूब जे सुन्नत जे शान में ॾंदन वारी सुन्नत सभु सुन्नतूं ताला छा लहनि सुने नबी फरमायो त जेको ॾंदन ॾेई वुज़ू करे निमाज़ पढ़ंदो आहे अल्लाह जो मलाक लाउड थो थकिजे रात बिजली थकी अॼु लाउड थो थकिजे पर साईं मां न छॾियांसि के चवंदा आहिनि त तेनू छॾणा नहीं दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾे आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका सोना नबी फरमाइन था पिया वुज़ू में ॾंदन ॾेई वुज़ू करे निमाज़ में बीहंदो आहे अल्लाह ताला जो मलाक पंहिंजा चपन जे चपन ते रखंदो जेको हिन जे वात मां क़ुरान निकिरंदो मलाक सीने में सांढींदो वेंदो मरंदो त को चवे न चवे पढ़े न पढ़े खुद ब खुद कुरान पाक जो हुक्म महबूबन जो इरशाद उलमा लिखन त उन जे रोशनी में तो खुद ब खुद उन जी ज़बान ते कलमो ईंदो ही किताब ख़रीद कयो
जे लाड़काने वारनि में हिम्मत आहे न त पोइ मौली साहब बदरदीन मूंखे तकलीफ़ न ॾींदो ॿीहर ॿुधो और असां ख़रीद कयो सस्तो किताब 20 रुपया मिठाई वॾी कान्हे का ऐं बच्चनि खे नंगनि खे न्याणनि खे ॿुधायो पाण पढ़ो पढ़ायो त मुंहिंजे महबूब जे न सुन्नत जो केॾो दर्जो आहे दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका व इज़ा रअयत सम्मा रअयत नईमन व मुल्कन कबीरा मुझा महबूब जा मतियूं ते छा ॾिसंदे नेमतूं हूंदियूं वॾी बादशाही हूंदी वॾी जन्नत हूंदी हैरत जो मकाम हूंदो मौला भला पाईंदा छा खाइण जो बयान थियो पाईंदा छा आलियहुम सियाब सुंदसन खुदरम व इस्तबरकुम व हुल्लू असाविर मिन फिद्दतिन व सकाहुम रब्बुहुम शराबन तहूरा सन्हे रेशम जा कपड़ा थुल्हे रेशम जा कपड़ा चांदीअ जे प्यालनि में शराब तहूर इहो शराब न जो पीअण खां पोइ गिगा पई वही ओ पाक साफ़ लज़ीज़ हूंदो जेको पीअंदो वेंदो दिलि ठरंदी वेंदी शान सॼो शेर ख़ुदा जो आहे तफ़सीर क़ुरान जा लिखनि था त इहे जेके बि आयतूं आहिनि हजरत अली जे शान में लथियूं आहिनि कंहिंजे शान में ॾाढा चओ वो राज़ेदारे खफ़ी जली है तव्हां पंहिंजे तिर्ज़ में पढ़ंदा आहियो मां पंहिंजी में ईअं न सही ईअं न सही सही भले क़ुरान पोइ शेर पोइ ॿिया कम वो राज़ेदारे खफी जली है आहे ये ॻाल्हि जवाब ॾे न वो राज़ेदारे खफी जली है जिधर भी देखो अली अली है गवाह मदीने की हर गली है चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह गवाह मदीने की हर गली है गवाह मदीने की हर गली है जिधर भी देखो अली अली है वो राज़ेदारे खफी जली है छा थो रब फरमाए इन हाज़ा कान लकुम जज़ाअम व कान सअयुकुम मशकूरा मुझा बाना ही तहां जो बदलो आ अमा जे मेहनत जो अल्लाह कदर कयो आ मुझे हबीब जा उम्मतियो सखावत अलीअ में ॾाढा च आस्ते न चओ सखावत शुजात तिलावत इबादत सुभान अल्लाह सुभान अल्लाह एतिरो सखी जो ॿ वाक़िया ॿुधायो मां अंदाज़ो लॻी वई तिलावत बालीअ में मिरकातुल मफातीह शरह मिशकातुल मसाबीह में अल्लामा अली कारी रहमतुल्लाह अलैह लिखे थो त शेर खुदा जॾहिं पंहिंजी सवारी ते सवार थींदा हुआ पैर रिकेब में विझी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन खां शुरू कंदा हुआ लांग वराए ॿियो पैर ॿिए रिके में पहुचंदो त ख़त्मो पूरो थी वेंदो थोरो समझ चवंदे कीअं थो थी सघे मां चवां थो जब मदीने वारे जो मेराज थियो होॾे कई हज़ार वर्ष पे गुज़रिया हेॾे ज़ंजीर भी
हिलती रही बिस्तर भी रहा गरम, एक पल में सरे अर्श गए आए मोहम्मद। देरी न थी, चओ देरी नथो जवाब दी, अञा वेठा आहियो, थकजो ई नथा। वाह जवान, वड़े मुजाहिद, वाह खुदा जा बान है, शेरे खुदा जी करामत, महबूब जो मोजज़ो आ। थोड़े टाइम में छा थी वेंदो आ। मुल्तान शरीफ मशहूर वली आ हजरत गौसुल आलम मुल्तानी। 4 यार हा पाण में, घणा ॾाढा च। हजरत गौसुल आलम मुल्तानी, हजरत फरीदुद्दीन गंजे शकर, हजरत जलाल सुर्ख बुखारी, हजरत कलंदर शहबाज सिहानी। घणा हा, ॾाढा च। जेको मञे 4 तंहिंजा बेड़ाई। सेवन में अञा ताईं मथे ठहियल हुआ जहाज ते चोयारी थींदी, 4 ते वेहंदा हा। हजरत गौसुल आलम हिक दफ़े माण्हू हिकिड़ो आयो कि बिला हीअ असांजी नंढड़ी न्याणी तव्हांजे दरबार में रहे। साईं चयो भली रहे। अम्मा साईं संदन अहलिया मानी खणी ईंदी हुई, खाधो आणींदी हुई। साल गुज़रंदे देर न थिए, उहा न्याणी जवान थी। हिक भेरे चए थी अम्मा खे, वॾीअ खे, त मां मानी खणी वञा साईं जी। साईं चयो भली, साईं चयो भली। मानी खणी आई। गौसुल आलम समझो त मुंहिंजी घरवारी पई अचे। ओचितो न्याणी ते निगाह पई, रोअण शुरू थी वियो। बेटा फरमाए थो रोयो वेठी रो, खिल तॾहिं जो ख़ैर थे, अञा मथां तो भोरी पई भुल बि थे। एतिरो रोअण जंहिंजो हिसाब ई न मानी वणे, न पाणी वणे, न खाधो वणे, न का ॻाल्हि वणे। कुदरत अल्लाह जी। हज़रत फरीदुद्दीन गंजे शकर उहो बि उन महिल आयो मिलण लाइ यार सां। पुछा कई, चोसी थोड़ी देर थी आहे, साईं रोअण में शुरू थी वियो, बस ई नथो करे। चई बाबा पुछो त सही। चोसी तव्हां केरु आहियो? चई चोस फरीदुद्दीन आयो आहे। केरु आयो? चिटो जो चिटो च। जिसने इस दर पे गर्दन झुकाई, बन गया वो महबूबे इलाही। ख्वाजा गंजे शकर हो करम की नजर में दीवाना, तेरा कायम रहे आस्ताना। खुली खुली च, फरमाशा त वरी च। जिसने इस दर पे गर्दन झुकाई, बन गया वो महबूबे इलाही। ख्वाजा गंजे शकर हो करम की नजर में दीवाना, तेरा कायम रहे आस्ताना। आयो आहे फरीदुद्दीन सुहिणो। फ़कीर ॿुधायो बाबा घर इतला त ॾियो। साईं हा। गौसुल आलम साईं रन पिया कि बिला तव्हांजो यार फरीदुद्दीन कुर्बदार आयो आहे। साईं निकिरी आया, अखियुनि मां पाणी वही पियो। पुछे थो साईं छो थारो ख़ैर त आहे? चेदा रहां थो असांजे दर ते हिकु नंढड़ी न्याणी वॾी थी आहे। मां कोशिश कंदो आहियां त हुनजे मुंहं ते निगाह न विझां,
ओचितो जो घर वारनि खे मानी ॾिनी खणी आई, मूं निगाह कई, धारी औरत निगाह करण त न खपे। हाँ समझियमि त मुंहिंजो बच्चो आहे, मुंहिंजो नंगो आहे, पर ही मुंहिंजी न्याणी थी आई, बच्चो थी आई। मूं जीअं जो निगाह कई, ॾिसां पेशानी ते लिखियो पियो आहे त जहन्नम्याणी आहे। मुझे दर ते रहे जहन्नम्याणी हुजे, मां कीअं माठ कयां। मुर्शिद अहिड़ा न ॾाढा चओ। तॾहिं तो सैयद सोनो फरमाए त ॿुॾंदे ॿूड़नि में के हाथ का हथ विझन, पसोल जे लतीफ़ चवे केॾी खे कखन, तारे कंधी कन न त सण वञन सीर में। गौसल आलम रोए थो, फरीदुद्दीन सोने फमा फकीरा जी के बिला 7 कौरा पानी जा भरे चो। घणा कौरा? 7 कौरा पानी जा भरे चो। कौरा पानी जा भरे आया। अल्लाह जे ज़ात बरकत जा प्यारा बानो हजरत फरीदुद्दीन गंजे शकर हिकड़ो कौरो हथन ते हारियो, ॿियो हारियो, टियों हारियो, चौथों हारियो, पंजूं हारियो, छहों हारियो, सतूं हारे हथ चंडे चाहे तो गौसल आलम कम त तुंहिंजे लाभ सवलो हो, पर तूं रिक ते कल में अची नरम दिल थी रोन में पइजी में। 7 जहन्नम जा तबका मूं इन न्याणी जे हक़ में विसाए छॾिया। घुराए ॾिसो त आहे को निशान जहन्नमी हुजण जो। निगाह जो थी त लिखियो पियो आहे त जन्नत्याणी आहे। निगाहे वली में ये तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी, दरे फेज हक बंद जब था न अब कुछ वलियों की झोली में, अब भी है सब कुछ ये अल्लाह वाले हैं, देते हैं सब कुछ मगर उनसे लेने लिए चाहे ढब कुछ। किथां हली हजरत अली जे तिलावत। हजरत गौसल आलम खे याद कयोसीं, हज ते आयो किथे? दुआ कर असां खे रब नसीब करे, दीदारे दियारे हबीब नसीब थे। ॾाढा चओ आमीन। फिर बुलाया है सही आका ने दर पर, उसके दरवाजे पे मैं जा रहा हूं। सुभान अल्लाह चा, ॾाढा सुभान अल्लाह चा। हुजूर घुराइन था, कहिड़ा मौजू बयान कयां, टाइम घणो थो गुज़रे। ॿुधो सैयदना गौसल आलम हज ते आयो। किथे आयो? ईअं कोन चई त मां आयो, मां चथो मुझे आपने बुलाया, ये करम नहीं तो क्या है। तव्हां घुरायो। हा हा खुदा करे दिल जो अखियुनि वारो पट लही वञे, दिल खुली पई। मुझे आपने बुलाया, ये करम नहीं तो क्या है। मुझे आपने बुलाया, ये करम नहीं तो क्या है। मेरा मर्तबा बढ़ाया, ये करम नहीं तो क्या है। मुझे आपने बुलाया, ये करम नहीं तो क्या है। ये शरफ बड़ा शरफ है, मेरा दिल तेरे तरफ है। ये शरफ छड़ी छड़ी साईं उता ही जो लोडो आ, उता ही जो लोडो आ। ये शरफ बड़ा शरफ है। अल्लाह
ये शरफ बड़ा शरफ है, मेरा दिल तेरे तरफ है। मुझे नातिखा बनाया ये करम नहीं तो क्या है। अल्लाह मुझे नातिखा बनाया ये करम नहीं तो क्या है। मुझे आप सब जो मुझे आपने बुलाया ये करम नहीं तो क्या है। मुझे आपने बुलाया ये करम नहीं तो क्या है। हजरत गौसुल आलम गौसुल आलम जो सुभान अल्लाह ॾाढा जो सुभान अल्लाह अदब सां इश्क सां प्यार सां मोहब्बत सां नियाज़ सां निवरत सां मंज़िल मिलंदी आहे। आयो फरमाइश थी त वरी चओ छा वरी चवां। मुझे आपने बुलाया ये करम नहीं तो क्या है। इन्हनि ॻोढ़नि जो ॾाढो क़दुरु आहे जेके मदीने वारे जे सिक में वहनि था न, ॾाढो क़दुरु आहे। मुंहिंजे महबूब वटि वॾो क़दुरु आहे। अबो वेठो हुजे, अम्मा वेठी हुजे, बच्चो रोए, ॿुधा त प्यार कंदा या न। पर अबे अम्मा खां करोड़ भेरा मिठो मोहम्मद महिरबान आहे। रोई दे तो घुराए वठे, देरी न करे। मुझे आपने बुलाया ये करम नहीं तो क्या है। मुझे आपने बुलाया ये करम नहीं तो क्या है। मेरा मर्तबा बढ़ाया ये करम नहीं तो क्या है। मुझे आपने बुलाया ये करम नहीं तो क्या है। मुल्तानी गौस आयो तवाफ पिया कर। साईं जो पोटो हजरत रुकन आलम बिकत तवाफ कंदे साईं तो पोटे खे ॿुधाए त अब्बा तवाफ में हिकिड़ो क़ुरान जो हाफ़िज़ पियो हले। हाँ बाबा। पोइ चई शुरू थो करे तवाफ त अलहमद खां क़ुरान, चक्कर पूरो त ख़त्मो पूरो। चई बाबा मां बि हाफ़िज़ आहियां ॾाढा साईं, दस कहिड़ो आहे ॿुधां। चई हा भली ॿुध, मां बि ॿुधो आहे। कनड़ी ॿुधे त वाकई अलहमद खां शुरू थियो, तवाफ जो चक्कर पूरो थियो, ख़त्म क़ुरान जो पूरो थियो। उलमा लिखनि था त अल्लाह पंहिंजे प्यारनि जे वक़्त में बरकत विझंदो आहे। दुनिया ते साॻियो टाइम हूंदो आहे पर हुननि जे लाइ बरकत हूंदी आहे, ख़बर न पवंदी आहे कीअं जहान हली वेंदो आहे। उहो गौसुल आलम अहिड़े शख़्स खे ॾिसे थो जेको तवाफ जे हिकिड़े भेरे में ख़त्म पूरो थो करे। हू त अली आहे। हू त ॾाढा चा केरु आहे, ॾाढा ॻाल्हि केरु आहे। बना इस वास्ते काबा तुम्हारी जाए पैदाश। छो पियो काबे में ॼमे। बना इस वास्ते काबा तुम्हारी जाए पैदाश कि वो है इस्लाम का काबा और तू है ईमान का काबा। तू है ईमान का काबा, तू है ईमान। रब करे जो सुहिणे अलीअ जूं शफ़क़तूं हमेशह हुजनि। हैदर करार जे फैज़ जी पलट। खुदा जो कसम दुनिया जो समुंड आतिरियूं छोलियूं नथो हले जेतिरो शेर खुदा जे फैज़ जी मौज। अखियूं खुदा ॾियई, अदब ॾियई, तअल्लुक़ ॾियई, निस्बत ॾियई, प्यार ॾियई। अली का घर भी वो घर है
कि जिस घर का हर की बच्चा जहां पैदा हुआ शेरे खुदा मालूम होता है। सखावत अली में, तिलावत चो तिलावत, इबादत, सब्र, शुक्र, इल्म, हिल्म, कुरान ते अमल। कहते है वेठो आ कुरान पाक जो दौर वेठो करे, दरबान बाहर बीठो दर खां सदेस तो गुलाम ॿुधई पर जवाब न, हिकु न ॿ न। तफसीर हुसैन लिखे तो 70 भेरा सॾ कई। कहे हजरत अली गुलाम ॿुधे पे जवाब न। साईं कुरान पाक रखे निकरी आओ। गुलाम जी साईं कौन तो ॿुधी? चईसी मां निमक हराम न आहियां, तुंहिंजे दर जा टुक रखे कूड़ न हणंदुसि। सभई सॾ ॿुधा अथनि। पोइ जवाब कि भला अॼु मूं कुरान पाक जी आयत पढ़ी, अल्लाह फरमातो वल काज़िमीनल गैज़ वल आफ़ीना अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। कावड़ खाईंदड़, मानन सां प्यार कंदड़, एहसान कंदड़ सां अल्लाह ताला मोहब्बत रखंदो आहे। हबीब जा सोट, खातून जा घोट, हसनैन जा बाबा, अहले सुन्नत जे दिल जा काबा। मूं सभई सॾ ॿुधा, चओ सभई सॾ ॿुधा, पर जवाब न ॾिनुमि। मूं चयो आज़मायां त अली कावड़ खाए थो या न। साईं चयो वरी पढ़, सुभान अल्लाह, वरी पढ़। वल काज़िमीनल गैज़, चए तो कसम तो गैज़ी मो कावड़ खाई छॾी। वल आफ़ीना अनिन नास, फरमातो अफ़ौतु अनका, माफ़ करे छॾियो मां। वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। अल्लाह एहसान कंदड़ सां मोहब्बत तो रखे। साईं जो अहसनतु इलैका व आतक़्तुक, एहसान कयो मां, अॻे गुलाम है वञ हाणे आज़ाद। इल्म, हिल्म, सब्र, शुक्र, कदर, रब जी रज़ा ते राज़ी रहण, ही सब मुंहिंजे शेर ख़ुदा जो ख़ूबियूं आहिनि। चओ सुभान अल्लाह, ॾाढा ॾाढा चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला खे वॾो मक़ाम ॾिनो आहे, वॾी इज़त ॾिनी आहे, वॾो शर्फ़ शान ॾिनो आहे। अल्लाह ताला जा प्यारा बानो अहिड़नि जवाननि जे लाइ इरशाद थियो, वअदल्लाहुल्लज़ीन आमनू मिनकुम वअमिलुस सालिहात लयस्तखलिफन्नहुम फिल अर्द कमस्तखलफल्लज़ीन मिन क़ब्लिहिम वलयुमक्किनन्न लहुम दीनहुमुल्लज़ी इर्तदा लहुम वलयुबद्दिलन मिन बाद खौफिहिम अमना यअबुदूननी ला युशरिकून बी शैया वमन कफर बाद ज़ालिक फउलाइक हुमुल फासिकून। अल्लाह जो वाइदो आहे निहारियो कैसा मौला जन अवामा सहाबी सगोरा ईमान आंदो आ, सारे अमल कया अथनि। उन्हनि खे मां ख़लीफ़ो बनाईंदुमि, उन्हनि खे दीन में कुवत ॾींदुमि, उन्हनि खे अमन अता कंदुमि, बदमुनी ख़तम थी वेंदी। मुंहिंजी इबादत कंदा आहिनि, मूंसां कंहिंखे शरीक न बनाईंदा आहिनि। जेको इन नेमत जी बेशुक्री कंदो, बेक़दरी कंदो, उहो फासिकनि मां हूंदो। शुक्र कर सुन्नी जो रब तोखे नेमत जो क़दुरु ॾिनो आहे। तो वटि सिद्दीक़ बि सुहिणो, उमर बि सुहिणो, उस्मान बि सुहिणो, हैदर करार बि सुहिणो। सुभान अल्लाह। हाँ साईं, हाज़िर हाज़िर केड़े आ सिक में लिक। इमाम शरफुद्दीन बूसीरी कसीदे बुरदे वारो साईं चए थो, मोरी साहब मां साईं मां तोखे कंहिं विसारींदुमि। चथो अमिन तज़क्कुर जीरान बिज़ी सलमी। अॼु
सुभान अल्लाह। हीअ रिकॉर्डिंग हाफ़िज़ मुश्ताक अहमद भट्टी सेवानी तरफ़ खां। हिन में महिरबानी ताउन कयो आहे साईं हज़रत मौलाना बदरुद्दीन सुरयो लाड़काने वारो ऐं साईं मौलाना जुनेद मुस्तफ़ा सुरयो लाड़काने वारो। ॿुधी सभु दुआनि में यादि रखंदा।